You are watching 1 PM Bulletin. सुप्रीम कोर्ट सिंध हाउस ते हमले जो पाण मुरादो नोटिस वठी छॾियो। कोर्ट रूम नंबर 1 में थोरी देर बाद पाण मुरादो नोटिस ते ॿुधणी कई वेंदी। अटॉर्नी जनरल खे तलबी नोटिस जारी। इस्लामाबाद पुलिस जा आला ऑफिसर भी सुप्रीम कोर्ट में पेश थियण जा इम्कान। इस्लामाबाद में क़ाइम सिंध हाउस ते गुज़िरणी PTI जे एहतजाज दौरान हमलो कयो वियो हो। वज़ीर आज़म इमरान ख़ान ऐं वफ़ाक़ी वज़ीरनि ख़िलाफ़ सिंध हाउस ते हमले जो केस दाख़िल कयो वञे। सिंध हाउस जी इंतज़ामिया ऐं PP अॻवान कादर मंदोखेल इस्लामाबाद जी सेक्रेटेरिएट थाणे ते दरख़्वास्त जमा कराए छॾी। कादर मंदोखेल सरकार जी मुदयत में दाख़िल FIR खे रद्द कंदे उन जी कॉपी फाड़े छॾी। कादर मंदोखेल जो चवणु आहे त SHO पहिरीं दरख़्वास्त वठण खां इनकार कयो। मीडिया घुराइण जी धमकीअ खां पोइ दरख़्वास्त वरिती वई। केस लाइ सेशन कोर्ट में भी दरख़्वास्त दाख़िल कई आहे। हाई कोर्ट ऐं सुप्रीम कोर्ट सां भी राब्ते जो ऐलान। PTI जे बाग़ी मेंबर्स खे अॼु शो कॉज़ नोटिस जारी थियण जा इम्कान। 13 बाग़ी मेंबर्स जे नोटिस ते सहियूं थी वयूं। नोटिस में बाग़ी मेंबर्स खे चयो वियो आहे त 7 ॾींहनि में गैर मशरूत मौफ़ी वठी पार्टी में वापसि अचो। ॿी सूरत में कानूनी कार्रवाई कई वेंदी। बनीगाला में वज़ीर आज़म इमरान ख़ान जी सदारत हेठि सियासी कमेटी जो इजलास अॼु थी रहियो आहे। बाग़ी मेंबर्स जे शो कॉज़ नोटिस क़ौमी असेंबली जो इजलास सॾाइण बेएतमादी रिथ ऐं 27 मार्च वारे जलसे लाइ तयारियुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। मुतहदा ऑपोज़िशन जे अॻवाननि जो बि अहम इजलास अॼु थी रहियो आहे। शहबाज शरीफ़ जी रिहाइशगाह ते थींदड़ इजलास में PP, नवाज़ लीग ऐं JUI सूदो ॿियनि ऑपोज़िशन पार्टीज़ जा अॻवान शिरकत कंदा। आसिफ ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं मौलाना फज़ल रहमान भी इजलास में मौजूद हूंदा। ऑपोज़िशन लीडर शहबाज शरीफ़ सिंध हाउस ते हमले जी मुज़म्मत कंदे चयो आहे त अहिड़ा हमला मुल्क खे घरू वेड़ में धिकण जी साज़िश आहिनि। आइनी तरीक़े सां मुक़ाबिलो करण बदिरां पत्थर वसाइण ऐं दर टोड़ण शिकस्त जी निशानी आहे। हुक्मरान लाक़ानूनियत खां पासो कनि। कंहिं सियासी अॻवान ऐं सरकारी इमारत खे नुक़सान थियो त इमरान ख़ान खां हिसाब वरितो वेंदो। लगातार नाकामियुनि बावजूद वफ़ाक़ी वज़ीरनि जूं तरीन ग्रुप खे परचाइण जूं कोशिशूं जारी। वफ़ाक़ी वज़ीर परवेज़ खटक ऐं फवाद चौधरी जा जहांगीर तरीन ग्रुप जे अॻवान ओन चौधरी सां फ़ोन ते राब्ता। बेएतमादी रिथ में वज़ीर आज़म जो साथ ॾियण जी अपील। ओन चौधरी चयो त परवेज़ खटक खेनि चयो आहे त अहम फ़ैसिला फ़िलहाल न करियो। जल्द अहम अॻभराई खां आगाह कंदासीं। तरीन ग्रुप खे फ़ौरी इंतिहाई क़दम न खणण जी बि अपील। नेपरा बिजली 5 रुपया सस्ती करण वारे वज़ीर आज़म जे पैकेज जी मंज़ूरी ॾेई छॾी। फ़ैसिलो खे इलेक्ट्रिक सूदो सॼे मुल्क में बिजली विर्छ कंदड़ कंपनीज़ ते लागू थींदो। 106 अरब रुपयनि जे पैकेज तहत मार्च, अप्रैल, मई ऐं जून जे महीननि जे बिल्स में रिलीफ ॾिनो वेंदो। मीरपुर बुरड़ो भरिसां ख़ौफ़नाक बाहि लॻण जे नतीजे में 30 खां वधीक कखामा घर सड़ी पिया। हिकु औरत ज़ख़्मी। इतला बावजूद इंतज़ामिया फायर ब्रिगेड गाॾी न उमाणी। ॻोठाणनि पंहिंजी मदद पाण तहत बाहि ते कंट्रोल कयो। बाहि सबबि घरनि में रखियल अनाज ऐं बिस्तरनि सूदो सामान सड़ी रख थी वियो। मुतासिर कुटुंब बे यारो मददगार खुलियल आसमान हेठि वेठा। ऐं सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में धार धार रोड हादसनि जे नतीजे में 2 भाइरनि ऐं हिकु ॿारड़ी सूदो 5 ॼणा अजल जो शिकार। मलीर में गुलशन हदीद मोड़ वटि ट्रॉलर जी टक्कर में मोटरसाइकिल सवार भाइर उवैस ऐं हसनैन फौत। झुरो बाईपास ते रिक्शा जो मोटरसाइकिल खे टक्कर। 4 सालनि जी भागुली भील फौत। सन लग टायर बस थियण सबबि कार कल्टी थियण जे नतीजे में नौजवान नौमान अजल जो शिकार। सकरन भरिसां ट्रैक्टर ऐं ट्रॉली में टक्कर थियण सबबि शौकत खोसो फौत।